जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं अल हाशमी देसी थाली रेस्टोरेंट में, जिते आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मटियारी शहर में हिकु बहितरीन सर्विस ॾिनी पई वञे, जंहिंमें कॉन्टिनेंटल, इंग्लिश ऐं चाइनीज़ खाधा इंतिहाई मुनासिब रेट में ऐं बहितरीन साफ़ नमूने सां ठहियल हिते मिलनि था ऐं मटियारी वारा ही खाधा खाई लुत्फ़ अंदोज़ थियनि था। अचो त हिन हवाले सां मटियारी वासियुनि खां पुछूं था त हिन बारे में उन्हनि जा छा वीचार आहिनि। तमामु घणी मोहबत आहे। मुंहिंजो शहर आहे, असांजो दरगाह जो सखियाशमी जनम भूमि आहे। तव्हां कोशिशि कयो त का न का शइ नई कंदो रहा। मुंहिंजो ज़हन क्रिएशन कंदो आहे, ज़हन जेको हूंदो आहे त ऐं फूड लवर बि आहियां। असां नंढपण बाबा खां वठी असां इमाननि खे पसंदि कंदा हुआसीं। मूं सोचियो त चलो मटियार लाइ कुझु करे था वठूं। त हाणे असां हिन में चाइनीज़ बुकेट आहे, इंग्लिश आहे ऐं कॉन्टिनेंटल आहे। कॉन्टिनेंटल जो मतिलबु 52 मुल्कनि जूं मानियूं। हाणे असां वटि 100 सूपनि जूं रेसिपीज़ आहिनि। हाणे मैक्सिकन सूप जेको कॉन्टिनेंटल आहे उहो तव्हां कराची में अगरि वठंदा त 800 रुपया हिकिड़ो कप आहे। असां टियों ॾींहुं मैक्सिकन सूप ठाहियो, पर माण्हू खे एतिरी ॼाण कान्हे। असां ॿुधाईंदा बि आहियूं, असांजो फ़ाइदो हिन में कोन्हे। छाकाणि असांजो हर शइ आला क्वालिटी जी आहे। असां माना विटामिन सां भरपूर मानी ॾींदा आहियूं, सफ़ाई सुथरा तमामु घणो ख़्यालु कंदा आहियूं। उन खां पोइ असां जेके मसाला जात या तेल ऑयल जेको बि आहे हाई क्लास जो कंदा आहियूं, जंहिंमें को प्रॉब्लम कोन्हे को। ऐं असांजी देसी मानी आहे, ॾींहं जो लंच आहे, राति जो डिनर आहे। ऐं लंच में सुठा सुठा आइटम आणींदा आहियूं। सिंधी गोश्त वारा ॿोड़ बि हूंदा आहिनि, कीमा बि हूंदा आहिनि, सिंधी देसी मानी बि हूंदी आहे, थर जा डिशिस बि हूंदा आहिनि, मच्छी सेयल बि हूंदी आहे, चांवर जूं मानियूं बि हूंदियूं आहिनि, डोसा बि हूंदा आहिनि, पकोड़ा हूंदा आहिनि, चिकन पकोड़ा। इंग्लिश में त केतिरा आइटम असांजा आहिनि। ऐं माना चिकन पाए आहे ऐं चिकन मैक्सिकन आहे ऐं चिकन कॉन्टिनेंटल आहे। केतिरा डिश हूंदा आहिनि जेके असां ठाहींदा आहियूं, पर माण्हू घटि था इंट्रस्ट वठनि। पर मुंहिंजो सिलसिलो जारी रहंदो। असांजी कोशिशि आहे त असां इहो बि शुरू कयो आहे त असां पंहिंजे बंगले में हाई क्लास जे माहौल में असां कुझु माण्हुनि खे घुराईंदा आहियूं। भले अचनि, अची फैमिली सां गॾु मानी खाईंदा आहियूं, उनखे सर्व थींदी। असांजो को बि टिप वग़ैरह कोन छोकिरा वठनि। असांजी हर शइ आहे, आला क्लास में पाणी हूंदो, हर शइ सुठी सफ़ाई सुथराई सां हूंदी। अल हाशमी थाली तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो मज़ो आहे। असां ॾाढो लुत्फ़ वरितो अल हाशमी थाली में ऐं असां काफ़ी मरतबा अची चुका आहियूं। असांखे ॾाढो लुत्फ़ ऐं डिलिशियस खाधो लॻो। काफ़ी आइटम हिन में अहिड़ा आहिनि जेके मटियारी शइ लाइ हिकिड़ी नई शइ आहे। ऐं हिकिड़ो ख़ुशनसीबी आहे जो 200 रुपया त का ॻाल्हि न आहे। हिन दौर में 200 रुपये में माशाल्लाह तमामु गुड आइटम ऐं सुठा आइटम असांखे हिते नसीब थियनि था। अल हाशमी थाली जो सूप जो बि हिकिड़ो नओं बंदोबस्तु कयो वियो आहे। सूप जे हवाले सां तमामु डिलिशियस सूप असांखे लॻो ऐं ॾाढो टेस्टी हो। ऐं फस्ट टाइम जेको आहे सो सूप जो मज़ो असां वरितो हिन थधी राति में। हिकु बहितरीनु तोहफ़ो आहे जेको कुझु टाइम खां थियो, कुझु वक़्त खां स्टार्ट थियो आहे, जेको अल हाशमी थाली जे नाले सां हलियो वञे थो। ऐं बिल्कुलु क्वालिटी वारी मानी आहे। डिलिशियस डिशिस हूंदियूं आहिनि ऐं VIP डिशिस हूंदियूं आहिनि। असां काफ़ी टाइम खाधी आहे। असांखे माशाल्लाह हिन जी टेस्ट बि आहे, प्लस में जेको सो खाइण जे हिसाब सां मज़ो बि अचे थो। ऐं हिननि वरी जेको सो सियारे जे हिसाब सां जेको सो सूप बि प्रमोट कयो आहे, त माशाल्लाह उहो बि हिननि जो सुठो आहे, टेस्टी आहे। सो असां बि चाहींदासीं त तव्हां बि हिन थाली खे इंजॉय करियो। ऐं बिल्कुलु नॉर्मल पैसनि में, एतिरो ज़्यादा न आहे। जस्ट 200 रुपये जी थाली आहे। त आउं चाहींदुसि त असां खाधी त तव्हां बि खाओ। जी नाज़रीन, तव्हां ते मौजूद शहरिन जा वीचार ॿुधा। इन्हनि जो इहो ई चवणु हो त अल हाशमी देसी थाली जे नाले सां ही जेका सर्विस शुरू कई वई आहे, ही तमामु मुनासिब क़ीमत में बहितरीन ऐं साफ़ सुथरी सर्विस ॾिनी पई वञे। ऐं हिते मालिक पीर इरशाद शाह हाशमी जो चवणु हो त हिन महांगाई वारे दौर में 200 में अल हाशमी थाली हलाइण जो मक़सदु मटियारी सां मोहबत जो इज़हार आहे। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु फरहान शेख, धरती TV, मटियारी।